दादूमा नदीम शान की रिपोर्ट शामिल कंदासीं त दादूअ शहर के शाहबाज कॉलोनी में बिजली के तार तां ॿिनि धुरनि में झेड़ो थियो आहे। झेड़े के नतीजे में 3 ॼणा ज़ख़्मी आहिनि। दादूअ के ए सेक्शन पुलिस वाक़े वारे हंध पहुची हिकु धुर जे जबरान पंवर, अनवर पंवर, ज़ैन पंवर ऐं ॿी धुर जे आबिद चाडियो मुमताज़ कलोड़ो के गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे, जॾहिं त आशिक़ कलोड़ो, वक़ार आमिर ऐं साबिर कलोड़ो ॿियनि दादूअ जे SSP मोड़ ते पुलिस ऐं पंवर बिरादरी के माण्हुनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौके ते मुज़ाहिरीन शाहबाज कॉलोनी में बिजली की तार तां जबरान पंवर, अनवर ऐं ज़ैन पंवर जे नौजवान मथां फायरिंग करे झेड़ो कयो, जंहिं सबब इलाइक़े में ख़ौफ़ वारी सूरत-ए-हाल आहे। दादूअ जे ए सेक्शन पुलिस गुंडागर्दी कंदड़नि खे गिरफ़्तार करण बदिरां असांजे 2 नौजवान खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। 2 महीना पहिरियां बि असांजे माण्हुनि ॿारनि जी ॻाल्हि तां झेड़ो कयो। इन नाला अख़्तियारनि